वगण लॻ ॻोठ ख़ुदाबख़्श मुगेरी में गुज़िरियल 20 सालनि खां तरक़ियाती कम नाहिनि थी सघिया। बुनियादी सहूलियतुनि खां वांझल ॻोठ में नेकाल जो निज़ाम डामाडोल बणिजी वियो। घर ऐं घिटियुनि में गंदो पाणी बीहजी वियो। हर तरफ़ गंदगी जा ढेर लॻी विया। रहवासी अज़ाब में मुब्तला। पीपी जा नुमाइंदा हर भेरे जियां इलेक्शन गुज़रण बाद मोटी न आया। बजटनि मां तक जी अवाम खे को बि लाभ न मिली सघियो। लाॻापियल बजटूं पार्टी फंड ऐं औताकनि जी ज़ीनत बणिजी वियूं। ॻोठाणा अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणिजी विया। ॻोठाणनि जो एहतजाज। उन मौक़े ते ॻोठाणनि इमदाद मुगेरी, शाहिद मुगेरी, नियाज़ मुगेरी, फ़कीर इब्राहिम मुगेरी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हर भेरे पीपी जे नुमाइंदनि खे वोट ॾींदा आहियूं ऐं असांजे ॻोठ खे सदाईं नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे ऐं वोटनि महल चूंडियल नुमाइंदा असां सां वाइदा कया हुआ। हींअर को बि पुरघोर लहण वारो नाहे। ॻोठ में गुज़िरियल 20 सालनि खां को बि तरक़ियाती कमु नाहे थियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।